अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया'i वल मुरसलीन वअला आलिहि व अस्हाबिहि व अहले बैतिहि अजमईन। अम्मा बअद फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल करीम अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम फ़इन आमनू बिमिस्लि मा आमनतुम बिही फ़क़द इह्तदौ वक़ाल अल्लाहु तबारक व तआला इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व अहले बैतिहि अजमईन। जेकी दुल्हन दे जेकी दुल्हन दे गुझाई गुझ में जेकी दुल्हन दे गुझाई गुझ में साजे सुनन कदहीं किरत वारा के साज मिड़ोई से पिथों कं हिक पलक में छो त जेही जाते ही जेही जाते ही औ त पानी पारो चल जी हुजत हो त
पुनलसी कमहीणी के ही जा पाइन पैर में तही जुती न जेही असली आरी जाम जे पले मुँह पे यार हाणे विसारे वेई तन के चिनखिया कीअं विहां। मुअज़्ज़ज़ सामीन किराम, अज जो ही प्रोग्राम जुमातुल मुबारक जी भलारी रात शोबानुल मुअज़्ज़म जो पाक सुहिणो महीनो जंहिं अल्लाह जे नेकबानीअ जे रूह जे ईसाले सवाब जी नियत सां फ़कीर अहमद खान उन जे बचड़े अमजद अली अब्बासी अहमद खान पंहिंजे अमन जे लाइ फ़कीर अमजद अली अब्बासी पंहिंजे ॾाॾी साइण जे रूह जे ईसाले सवाब जी नियत सां हीअ महफ़िल मुनाक़िद कई आहे, जंहिंमें ख़ुसूसी जलवे अफरोज़ मुंहिंजे महबूब मुर्शिद करीमन जा प्यारा ख़लीफ़ा साईं फ़तेह अली अब्बासी दामत बरकातुहुल आली साहब जन ऐं ॿिया मुंहिंजा मदीने वारे मीर जा प्यारा आशिक़ और ग़ुलामो, तव्हांखे लख मुबारकूं जो अल्लाह ताला तव्हां ऐं असां ते रहम फरमाए राज़ी थी करे हिकिड़ो मौक़ो ॾिनो आहे पंहिंजे कुर्बत में क़रीब थियण जो। अज़ीज़ दोस्तों, इंशाअल्लाह ताला मुनासिब टाइम ॾीबो नौजवान अमजद अली अब्बासी आजिज़ खे ताक़ीदन अर्ज़ कयो हो त इन फ़कीर खे हुकुम कयो माफ़ कजो, ऐं बेवकूफ़ माण्हू करे करे लफ़्ज़नि जी ग़लती थी वञे। त अॼु जे हिन प्रोग्राम में इश्क़े बिलाल बयान कयो वञे। इश्क़े वरी चओ इश्क़े बिलाल ऐं शफ़क़त मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इंशाअल्लाह ताला ज़रूर इहो ही बयान कबो, लेकिन उन खां पहिरीं कुछ मारूज़ात। प्यारा दोस्तो, हिन दुनिया जो दस्तूर आहे त अगर कंहिंखां दुनिया जे माल मिल्कियत में का कमी थींदी आहे, फसल सुठो न लहंदो आहे, कारोबार में या कंहिं दुनियादारीअ में कमी कोताही ईंदी आहे त दाहूं कंदो आहे त यार मूंसां रब नाराज़ थी वियो आहे, तॾहिं मुंहिंजे फसल में बरकत कोन्हे, मुंहिंजो कारोबार टुटी वियो आहे, वञा कंहिं अलाह वारे खां दुआ घुरायां त शल रब राज़ी थी पवे। तक़रीबन अल्लाह ताला मुआ फरमाए परसेंटेज त नथो ॿुधाए सघां, पर तक़रीबन ही अॼुकल्ह वायुमंडल आहे त दुनिया जी तकलीफ़ आई यार रब नाराज़ थी वियो, बच्चो कावड़जी वियो यार ख़ुदा ॾमरियो आहे, कणक सुठी न लथी अल्लाह ॾमरियो आहे, मींहुं घणो पइजी वियो अल्लाह ॾमरियो आहे असांजे ज़हननि जे अंदरि। लेकिन मुंहिंजा दोस्त अज़ीज़, अफ़सोस आहे चवणो थो पवे जेकॾहिं को नमाज़ जो टाइम हलियो वेंदो आहे त कॾहिं बि ख़्याल कोन ईंदो आहे त मूं ते रब ॾमरियो आहे तॾहिं नमाज़ वई आहे। ओ मुस्लमान भाइरो, यादि रखो, कारोबार में नुक़सान पवण ख़ुदा जे दमर जी निशानी नाहे, फसल जो घटि लहण अल्लाह जे दमर जी निशानी नाहे, कॾहिं कॾहिं परेशानी जो वधी वञण अल्लाह जे दमर जी निशानी नाहे, पाड़े वारनि जो कावड़जी पवण, मिटनि जो न ॻाल्हाइण ख़ुदा जे दमर जी निशानी नाहे। ओ नौजवानो गौर कयो, इहे दमर जूं निशानियूं नाहिनि। मुंहिंजे बेनियाज़ रब पंहिंजे पाक क़ुरान करीम जे अंदरि ॿुधाए छॾियो आहे
وَلَنَبْلُوَنَّكُمْ بِشَيْءٍ مِّنَ الْخَوْفِ وَالْجُوعِ وَنَقْصٍ مِّنَ الْأَمْوَالِ وَالْأَنفُسِ وَالثَّمَرَاتِ मुझे अल्लाह फरमायो आहे त मां आज़माईंदो आहियां पंहिंजे ॿारनि खे कॾहिं औलाद जे कुर्ब जे सूरत में कॾहिं औलाद जे नाराज़पे जे सूरत में कॾहिं दौलत जे कुशादगीअ जे सूरत में कॾहिं दौलत जे घटि थियण जे सूरत में कॾहिं बाग फसल घणा ॾेई आज़माईंदो आहियां कॾहिं बागनि फसलनि में कमी करे आज़माईंदो आहियां मुंहिंजो अल्लाह फरमाए थो इहो मुंहिंजे दमर जी निशानी न सम्झजां इहा मुंहिंजे नाराज़पे जी निशानी न सम्झजां इहा मां अल्लाह जी आज़माइश हूंदी आहे मां ख़ुदा ॾिसण चाहींदो आहियां त मुंहिंजो बानो मुंहिंजे ॾियण ते त ॾाढो ख़ुशि थियो हो भला जॾहिं मूं थोरो तकलीफ़ ॾिनी अथसि त मां रब ॾिसण थो चाहियां त सब्र करे थो शुक्र करे थो या नथो करे अल्लाह फरमाए थो आज़माईंदो आहियां ॾेई त ॾियण खां पोइ शुक्र थो करे या न ऐं खसे बि कॾहिं आज़माईंदो आहियां त सब्र करे थो या न गौर कजा मुंहिंजा दोस्त यानी इहे तमामु मामलात जेके ॿुधाए वयुसि इहे अल्लाह जे दमर जी निशानी न आहिनि अल्लाह जे नाराज़पे जी निशानी न आहिनि त पोइ अचो त सिधो दरे मुस्तफ़ा ते हलूं ओ मुंहिंजा करीम आका भला पोइ दमर जी निशानी कहिड़ी आहे नाराज़पे जी निशानी कहिड़ी आहे ख़ुदा नाराज़ थिए त कीअं ख़बर पवे त मूंखां मुंहिंजो रब रुसी वियो आहे ओ मुस्लमानो यादि रखो अल्लाह जे नाराज़पे जी निशानी कहिड़ी आहे फ़क़ति हिकु निशानी आहे जंहिंखां अल्लाह जी ज़ात सजदे करण जी तौफ़ीक़ खसे छॾे हो पक सम्झे त अॼु मुंहिंजो रब मूंखां नाराज़ थी वियो अल्लाह जे नाराज़पे जी निशानी कहिड़ी आहे जेके सजदे जी तौफ़ीक़ न मिली आहे उहो यकीन सम्झे त मुंहिंजो रब मूंखां रुसी वियो आहे तॾहिं मूंखे सजदे जी तौफ़ीक़ नथो ॾे छो त मुंहिंजा मिठड़ा अदा तुंहिंजो बि हिकिड़ो पंहिंजो घर आहे जंहिंखां तूं राज़ी थींदो आहीं उनखे अचण जी इजाज़त ॾींदो आहीं जंहिंखां राज़ी न थींदो आहीं खड़ा क़ौम पोइ ते बीहारे छॾींदो इहो सच आहे या न आहे दोस्तो पढ़ियल आहियो या अणपढ़ियल मुंहिंजी ॿोली सजण साईं जो फ़क़ीर आहियां ॾाढी सादड़ी आहे सोचो मुंहिंजा दोस्तो हिकिड़ो तव्हां असांजो घर आहे जॾहिं तव्हां असांजे घर में तव्हां असांजो इहो अख़्तियार आहे जंहिंखे अचणु ॾियूं ऐं जंहिंखे अचणु न ॾियूं त पंहिंजे घर में कंहिंखे अचणु ॾींदा आहियूं पंहिंजे दिलि खां पुछी पोइ जवाबु ॾे जंहिंखां दिलि ठरियल हूंदी अथई या जंहिंखां दिलि भरियल हूंदी अथई कंहिंखे अचणु ॾींदो सोची पोइ जवाबु ॾे ऐं सोच मुंहिंजा मुस्लमान प्यारा भाउ तूं पंहिंजे घर जो अख़्तियार थो रखी उनखे अचणु ॾींदो हुई जंहिंखां तुंहिंजी दिलि ठरियल हूंदी आहे पोइ थधाईअ सां सोच मुंहिंजो रब बि त बा अख़्तियार आहे मुंहिंजो ख़ुदा बि त करीम आहे पोइ उन जे लाइ तूं इहो सोचींदो कर त मां जो मस्जिद में नथो वञा यकीनन मुंहिंजो रब मूंखां नाराज़ आहे इन करे मुंहिंजो पंधु इन पासे कोन थो पवे सच त इहो आहे त मुंहिंजा दोस्त अज़ीज़ मुंहिंजे ख़ुदा जे नाराज़पे जी निशानी इहा आहे लेकिन मुंहिंजो अल्लाह त हर वेले पंहिंजे दरड़े तां तोखे सॾड़ो कराईंदो आहे हया अलसला हलिया निमाज़ जे तरफ़ हया अलल फलाह रुगी निमाज़ जो हुकुम न थींदो आहे नौजवान पर गॾो गॾु यकीन जो हुकुम बि थींदो आहे त हलिया निमाज़ ते छो त हे कामयाबीअ जो सॾड़ो थिए सॾड़े सां गॾु रिज़ल्ट बि ईंदी आहे हया अलसला हलिया निमाज़ जी तरफ़ त देर न आहे त वञी पोइ पुछा कयां उते जो उते मुअज़्ज़िन चवंदो हया अलल फलाह ए रुगी निमाज़ कोन्हे पर तुंहिंजे कामयाबीअ जो दरड़ो इहो ई आहे त मुंहिंजा दोस्त अज़ीज़ ख़ुदि सोचणो पवंदो तोखे ख़ुदि मुंहिंजा दोस्त पंहिंजे अकुल जे बुनियाद ते तोखे इहा ॻाल्हि सोचणी पवंदी त कार्ड खे खणी अचण वारे खे कोन ॾिसबो आहे पर कार्ड खे ॾिसबो आहे त मोकिलियो कंहिं जेकॾहिं MPA MNA साहब जो शादीअ जो तोने सॾड़ो अचे त कार्ड खे ॾिसी ख़ुशि थींदे या कमदार खे ॾिसी मुंहुं फेराईंदे जवाबु ॾिजे मूंखे अदा
कारण खे ॾिसंदे त मोकिलियो कयां, इहो न ॾिसंदे त खणी केरु आयो आहे। जेकॾहिं मुअज़्ज़िन जेको अज़ान थो ॾे, अलाह न करे अगरि तूं उन मां ख़ुशि न आहीं त वॾी ॻाल्हि कान्हे का, मुअज़्ज़िन ॾे न निहार, उन सद ॾे निहार तो सद कंहिंजे लाइ करे रहियो, सॾड़ो कहिड़ो करे रहियो आहे। ओ मुंहिंजा मुस्लमान भाउ, ओ मुंहिंजा मुस्लमान भाउ, अलाह जा बानड़ा, ही वक्त जेको आहे आख़िरी वक्त अथई। सोचे वठ, साल जो कमु महीननि में, महीननि जो कमु हफ़्तनि में, हफ़्तनि जो कमु ॾींहंनि में, ॾींहंनि जो कमु पहरनि में, पहरनि जो कमु कलाकनि में, कलाकनि जो मिंटनि में, मिंटनि जो सेकंडनि में। हे सभु तुंहिंजे आॾो सुबुह ताईं दलील आहे त यार कमु बाक़ी वञी बचियो आहे। अखियूं खोले वठ, सुजागी करे वठ, ज़रूर कमा, पर उहो कमा जेको ॾुखे वक़्त में कम अचे। कहिड़े क़िस्म जी कमाई तो मुसलमान तो करे? दोस्त उहो ठाहिबो आहे जेको मुश्किल घड़ी में कम अचे। मुंहिंजा दोस्त पिरापर्टी उनखे चइबो आहे जेका ॾुखी महिल में कम अचे। ओ मुंहिंजा दिलि भर भाउ, ओ मुंहिंजा दिलि भर भाउ, हिकिड़ी निगाह करे निहार उन पंहिंजे क़बर जे मथां त क़बर खां वधीक ॾुखी घड़ी तुंहिंजे लाइ कहिड़ी थी सघे थी, जिथे दोस्त बि छॾे विया, मिट बि छॾे विया, अज़ीज़ बि छॾे विया। अड़े मुंहिंजा भाउ ॿिया त सभु छॾे विया, पर उहा जीजल अमड़ जंहिं जहिड़ो प्यार दुनिया में न को ॾेई थो सघे, न को सोचे थो सघे, बेलोस प्यार, बेमक़सद प्यार। ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़, उहा जीजल अमड़, उहा बि कॾहिं मजबूर थी चवंदी आहे त हाणे खणोसि। अञा ॿियो कहिड़ो दुनिया जो रिश्तो आहे जंहिंजे मथां तूं यकीन कयो वेठो आहीं त इहो मुंहिंजो दोस्त आहे। ओ मुंहिंजा दोस्त, आज़माए ॾिसजांइ, जीजल अमड़ जो भले बचड़ो बि हिकिड़ो हुजे, दुनिया छॾे चुको आहे। जेॾी महिल कांधी खणंदा आहिनि, अमड़ दाहूं कंदी आहे, रड़ियूं कंदी आहे। अमड़ जाॾो रखी तूं परे थी वञ, कलाक बि कोन गुज़रंदो, रोई रोई थकिजी पवंदी, बेवस थी मथे कंधड़ो करे चवंदी खणी वञो। अमां कंहिंखे खणो, मैयत खे खणी वञो। अड़े यार, ओ मुसलमान, ओ नौजवान, ओ नौजवान, फिक्र कर, फिक्र कर, फिक्र कर। गुजरा हुआ ज़माना आता नहीं दोबारा। जंहिं वक़्त जो अॼु तूं कदर नथो करीं, उबती गिणती थी पई हलई, उबती गिनती शुरू थई। उबती 1 2 3 4 न त मां 100 ते पहुचंदुमि न। 100 खां शुरू हुई, अमड़ जे पेट मां निकिते 100 खां शुरू हुई। 99 98 97 96 95 ज़ीरे जे तरफ़ अची रहियो हुई। मतां तूं सोची त वञी रहियो आहीं, वञी न रहियो हुई, मोटी रहियो हुई। छो त जेका ज़िंदगी बेनियाज़ रब तुंहिंजी लिखी आहे, अमड़ जे पेट मां निकिरण खां पोइ उहा माइनस थी रही आहे, प्लस कान थी रही आहे, ज़ीरो जे तरफ़ हली रहियो हुई। नौजवान सोच, वक़्तु अथई सोचण जो त जेकॾहिं जीजल अमड़ भी चवे थी त खणो त केरु आहे जेको चवंदो रखोसि। कोई वफ़ा जो रिश्तो दुनिया में मौजूद न अथई। अगरि तोखे को दोस्त बनाइणो आहे, अगरि को तोखे दोस्त बनाइणो आहे जेको तोखे ॾुखी महिल में कमु अचे, त हिकिड़ो ई यतीमनि जो यार, मदीने जो ताजदार थई, गुनहगारनि जो गमखार थई, अल्लाह जो महबूब आहे, नबियनि जो इमाम आहे। मुंहिंजे बेनियाज़ रब जा बानड़ा, उहो सुहिणो वफ़ादार आहे जॾहिं सभु छॾे वेंदा, पर मुंहिंजो यार उते बि ईंदो जिथे कोई कोन। अगरि यारी रखणी अथई त उन वफ़ादार महबूब सां रख। जॾहिं उन महबूब वफ़ादार यार जे यारीअ तुंहिंजे अंदर में घर कयो त मुंहिंजा दोस्त अज़ीज़, पोइ तुंहिंजो हर उन सां प्यार थींदो जंहिंजो उन सां प्यार। त मुंहिंजा मिठड़ा भाउ, दोस्त हो जेको ॾुखीअ में कमु अचे, प्रॉपर्टी उहा जेका मुश्किल में कमु अचे। त प्रॉपर्टी हिकिड़ी बैंक बैलेंस आहे, उहो तुंहिंजे कम जो कोन्हे। मुंहिंजे सुहिणे महबूब जे दरबार में अर्ज़ कयो वियो, मुंहिंजे आका फरमायो, दुनिया चवे थी ही मुंहिंजो, ही मुंहिंजो, ही मुंहिंजो। मुंहिंजे करीम आका फरमायो, तुंहिंजो हिकिड़ो उहो आहे जेको खाई पी छॾी, हिकिड़ो उहो आहे जेको चोड़े मेरो करे छॾी, ऐं तुंहिंजो हिकिड़ो उहो आहे जेको क़बर जे लाइ अॻिते मोकिलियो अथई। ॿियो तुंहिंजो कुझु बि कोन्हे।
कुछ भी तो जो ना है ए महल ए माड़ियूं ए बाग ए बंगला कल कंहिं ॿिए जा अॼु कंहिं ॿिए जा सुभाणे कंहिं टे जा थी वेंदा मुंहिंजा मिठड़ा दुनिया साॻी आहे सिज बि साॻियो आहे ज़मीन बि साॻी आहे सिस्टम हलंदो रहंदो ए शोबानुल मुअज़्ज़म जो महीनो आहे ओ मुंहिंजा दोस्त दरमियान में फ़क़ति हिकु राति थई खुश नसीब आही जो हिक रात जे मुफासिले ते अल्लाह ताला तोखे खबरदार थियण जो मौक़ो ॾिनो आहे दुआ कर में अहमद खान खे सच इहो अथव ख़बर आहे तव्हांखे त मां सजण साईं जो फ़क़ीर आहियां मूंखे चापुलिसी कोन वणंदी आहे लेकिन हक़ इहो आहे मौलवी आयो पैसा वठी वेंदो मौलवी आयो फी वठी हलियो वेंदो तव्हां आयो मानी खाई हलिया वेंदासीं मौलवी हिन ॻाल्हि तां कावड़ियो हिन ॻाल्हि तां कावड़ियो जमायत हिन ॻाल्हि ते कावड़ी लेकिन चाहे सभिनी खे सॼो उहो त कंहिंसां बि कोन कावड़ियो आहे उन त पंहिंजे हड़ऊं वड़ऊं घरऊं ख़र्च कयो आहे अंदाज़ो असां मुस्लमाननि खे नाहे त इहो कंहिंखे छॾण सॼे ख़ुदा जे दीन जो पैगाम उन ताईं पहुचाइण इन में राज़ कहिड़ो आहे मां जेको शेर पढ़ियो पढ़ी शायदि कंहिं ख़्याल कोन कयो हूंदो हाणे तव्हांजो वरी ख़्याल थो कयां रहियां लतीफ़ सरकार जो शेर आहे त जेकी ॾुॾनि ॾे बुझाई बुझ में ॾुॾ छा खे चइबो आहे ॿेरनि जी मुद हूंदी आहे हिकिड़ा पकल हिकिड़ा विचतरा हिकिड़ा कचा ॾुॾ इन ॾुॾ हन बाबा ॿार खे जलबो न खाइजांइ खंघि थी वई ए ॾुॾ आहे कचो आहे बेकार आहे सोनो लतीफ़ थो फरमाए त जेकी ॾुॾनि ॾे बुझाई बुझ में साजे सुणनि कॾहिं किरत वारा मुंहिंजो करीम रब जेको न ॾुॾनि ते कुर्ब कंदो आहे जिन खां दुनिया बेज़ार हूंदी आहे जिन खां दुनिया बाग़ी हूंदी आहे जिन खे दुनिया कुझु बि कोन सम्झंदी आहे मुंहिंजो करीम रब जेके उन्हनि ते कुर्ब कंदो आहे सोने लतीफ़ सरकार फरमायो साजे सुणनि कॾहिं किरत वारा खे अगरि अकुल वारनि खे न ख़बर पइजी वञे त ही राज़ कहिड़ो आहे साज़ मिड़ोई से पिथो कनि हिक पर ख़बर ई कान पवंदी आहे हज़रत बायज़ीद बिस्तामी रहमतुल्लाहि तआला अलैहि वञी रहिया आहिनि रस्ते में ग़ुलाम गॾु पोयां पिया अचनि साम्हूं जानवर कुतड़ो आहे जेको हज़रत बायज़ीद बिस्तामी रहमतुल्लाहि तआला अलैहि जे साम्हूं पंहिंजे ॿोलीअ में ॿोली ॿोले रहियो आहे तव्हां सां उनखे दाहूं चऊं कूकू चऊं या पहको चऊं जेको वणे सो चऊं उहो कुतो आवाज़ करे रहियो आहे जीअं उन कुतड़े जो आवाज़ बायज़ीद बिस्तामी जे कननि ते पियो आहे अखियुनि मां नीर हारे रोअण शुरू कयो आहे ग़ुलाम हैरत में मुरीद हैरत में त कुतो आवाज़ करे रहियो आहे बायज़ीद रोई रहियो आहे राज़ कहिड़ो आहे कंहिंखे बि कल कान्हे का सुणो बायज़ीद बिस्तामी रहमतुल्लाहि तआला अलैहि जॾहिं पंहिंजे मसनद नशीन थिया मसनद ते पहुता मुंहिंजा दोस्त अज़ीज़ ग़ुलामनि मुनासिब मौक़ो ॾिसी करे कंहिं ग़ुलाम अर्ज़ कयो सुहिणा सम्झ में ॻाल्हि कान आई कुतो दाहूं करे रहियो हो कुतो भौंकूं करे रहियो हो तव्हां ज़ारो कतार रोई रहिया हुयो ओ मुस्लमान ओ नौजवान गौर सां ॿुध बायज़ीद बिस्तामी रहमतुल्लाहि तआला अलैहि फरमायो ओ बचड़ा तव्हांजे कननि जे मथां त कुते जूं दाहूं हुयूं मगर मां बायज़ीद ॿुधी रहियो हुयुसि सम्झी रहियो हुयुसि अॼु कुतो मूंखां सवाल पुछी रहियो हो ओ बायज़ीद मूंखे सवाल जो जवाबु ॾे मूं उनखे चयो ओ जानवर कहिड़ो सवाल थो पुछी बायज़ीद साईं फरमाइनि था त कुते मूंखां सवाल कयो त तुंहिंजी उहा कहिड़ी नेकी आहे जंहिंजे करे अल्लाह तोखे इंसान बनायो ऐं मुंहिंजी उहा कहिड़ी ग़लती आहे जंहिंजे करे रब मूंखे कुतो बनाए छॾियो सोच मुस्लमान जेके ख़ुदा जे महबूब जा ग़ुलाम हूंदा आहिनि उहे त जानवरनि जूं ॿोलियूं बि सुञाणंदा बायज़ीद बिस्तामी साईं फरमाइनि था जीअं जो कुते मूंखां सवाल कयो मुंहिंजे अंदर मां दाह निकिरी वई
त मां पैदा थियण खां अॻु में त कुझु बि न हुयुसि। किथों आयूं मुंहिंजूं नेकियूं, किथों आया मुंहिंजा अमल। वाकई जानवर बि पैदा थियण खां अॻु में त कुझु बि न हुयो। काथों आई हिन जी ग़लती? मुंहिंजे अखियुनि में लुड़क आया। उन कुतड़े खे मां जवाबु ॾिनो, ओ कुतड़ा, न की मुंहिंजे नेकीअ जो कमाल आहे जो मूंखे रब इंसान बनायो आहे, न की तुंहिंजे बुराईअ जी का कमाल आहे जो बेनियाज़ रब तोखे जानवर बनायो आहे। न तुंहिंजी ग़लती आहे, न मुंहिंजी का नेकी आहे। हे करीम रब जी मर्ज़ी आहे, जंहिंखे वणेसि इंसान बनाए, जंहिंखे वणेसि जानवर बनाए छॾे। ॻाल्हि सम्झ में आई मुसलमान? अॼु जेको तोखे चहिरो मुंहिंजे करीम रब सुहिणो ॾिनो आहे, हे तुंहिंजो कमाल न आहे, हे तुंहिंजी ताक़त न आहे। जंहिं हुस्न ते नाज़ थो करी, इहो हुस्न तुंहिंजे पैसनि जो ख़रीद थियल न आहे। जंहिं जवानी ते नाज़ थो करी, इहा जवानी तुंहिंजी ज़ाती ख़रीद थियल न आहे, बल्कि अल्लाह जो क़ुरान ॿुधी छॾ। इहो तुंहिंजो हुस्न, इहा तुंहिंजी जवानी, इहो तुंहिंजो वजूद। ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़, इहो तुंहिंजे जिस्म में पियल साह, जंहिंजो हिकिड़ो हिकिड़ो पल तूं गुज़ारे रहियो आहे, इहो सभु कुझु तो वटि अमानत आहे। अमानत आहे, अमानत आहे, कंहिंजी अमानत आहे। जॾहिं मौत ईंदो, ज़िंदगीअ वारी अमानत पाण खणी वेंदो। ज़िंदगी मौत जी अमानत आहे, कॾहिं गौर न कयो अथई? ज़िंदगी मौत जी अमानत आहे। हे दरमियान में हिकिड़ो अल्लाह जे ज़ात तोखे मौक़ियो अता फरमायो आहे। अमड़ जे पेट मां निकिते अज़ान आई, अमड़ जे पेट मां निकिते अज़ान आई, निमाज़ कान थी। वरी जॾहिं वापसि अमड़ जे पेट में वञी रहियो आहे त तुंहिंजी बिना अज़ान जे निमाज़ थी रही आहे। बस इहो फ़र्क़ु आहे। तुंहिंजे जनाज़े जी निमाज़ खां अॻु में अज़ान कान ॾिनी वई आहे। छो त जॾहिं तूं आए हुए तॾहिं तुंहिंजे कन में अज़ान ॾिनी वई हुई। अॼु तुंहिंजी जनाज़े जी निमाज़ बिना अज़ान जे थी रही आहे, यानी तोखे दर्स मिली रहियो आहे त अज़ान ऐं निमाज़ जे दरमियान में जेको टाइम आहे, इहा तुंहिंजी ज़िंदगी आहे, इहा तुंहिंजी ज़िंदगी आहे। मुस्लमान, इन मुख़्तसिर ज़िंदगीअ जे अंदरि उहो कुझु कर जो मुंहिंजो करीम रब राज़ी थी पवे। उते शर्मसार जीअं न थी। ओ मुंहिंजा सुहिणा, ओ मुंहिंजा मुस्लमान भाउ, केॾो न फिक्र रहंदो आहे तव्हां असांखे घर में मूं वटि सुठी जॻह हुजे, हुअण घुर्जे, लेकिन दिलि में ख़्यालु कहिड़ो हूंदो आहे? मतां मुंहिंजे बचड़नि खे केरु तानो ॾे त तुंहिंजो पीउ ऑफिसर हो, जाइ बि कान ठाही। घर में बेहतरीन एसी हुजे, फ्रीज़र हुजे, सभु कुझु हुजे, बेशक हुजे, लेकिन दिल में ख्याल कहिड़ो हूंदो आहे? मतां मुंहिंजे ज़ाल खे पाड़े जी कमाई तानो ॾे, हेॾा अमीर आयो, ही बि कोन्हे, ही बि कोन्हे। बेशक सची ॻाल्हि आहे, लेकिन सोच मुंहिंजा मुस्लमान भाउ, जीअं दुनिया जे पाड़े जे माण्हुनि जे ताननि खां बचण जे लाइ सुहिणे घर जो हुजण बि ज़रूरी आहे, घर जो सीकारियल हुजण बि ज़रूरी आहे। हिकिड़ो हिते तुंहिंजो पाड़ो आहे, हिकिड़ो तुंहिंजो मुक़ाम में बि पाड़ो आहे। मुक़ाम में बि अकेलो कोन हूंदे, उते बि हज़ारे क़बरुनि में सुता पिया अथई। जीअं दुनिया जे ताननि खां लहराई थो त दुनिया में घर सुहिणो हुजे, त दुनिया नेकी करे, इएं जेकॾहिं क़बर जो घर बि सुहिणो हूंदई त मुक़ाम वारा नेकी कंदई। मुस्लमान भाउ, नौजवान, अगरि पाड़े में न को सुञो लॾे ईंदो आहे त माण्हू छा चवंदो आहे? अड़जी वियासीं, अड़जी वियासीं। सुञो पाड़े में आयो आहे, इहो भाॼीअ लाइ बि बीठो हूंदो, मानीअ लाइ बि बीठो हूंदो, अड़जी वियासीं। पर जेकॾहिं को सुखियो ईंदो आहे त ग़रीब ख़ुशि थींदो आहे। यार अमीर पाड़े में आयो आहे, हिन वटि एसी बि हूंदी, फ्रिज बि हूंदी, भला ॿियो न अवेल सवेल माना पाणीअ जी का थधिड़ी बोतल ॾे, आसरो थी पवंदो न। ओ मुंहिंजा मुस्लमान भाउ, ओ मुस्लमान भाउ, गौर कर, जीअं दुनिया जे पाड़े में को ख़ुशि माण्हू ईंदो आहे त पाड़े वारा
वारा ख़ुशि थींदा आहिनि, ईअं क़ब्र में बि जॾहिं को मुक़ाम में नेकोकार वेंदो आहे त सॼे मुक़ाम वारा ख़ुशि थींदा आहिनि, सभई ख़ुशि थींदा आहिनि त अल्लाह जो ख़ाइफ़ बानो आयो आहे, मदीने वारे मीर जो ग़ुलाम आयो आहे, मदीने वारे मीर जो आशिक़ आयो आहे, अल्लाह अल्लाह करण वारो आयो आहे, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां प्यार करण वारो आयो आहे। जिन जीअं हो मुक़ाम में पहुचंदो आहे त मुंहिंजो करीम रब उन जे करे सॼे मुक़ाम जे मथां मुश्किल आसान करे छॾींदो। तो मुंहिंजा दोस्त अज़ीज़, ओ नौजवान, ओ मुस्लमान भाउ, जेकॾहिं हाणे तोखे फ़ैसिलो करणो आहे, सोचणो आहे त पाड़े वारे जे लाइ आसानी करण थो चाहीं या पाड़े वारे जे लाइ मुश्किल वधाइण थो चाहीं। जेकॾहिं पाड़े जे लाइ आसानी थो चाहीं त दुनिया में पाड़े वारे खे इज़त ॾे, ख़ुशि रख उनखे, ऐं उहो ख़ुशि कॾहिं थींदो जॾहिं क़ुर्बानी ॾींदे। ऐं हिकिड़ो तुंहिंजो पाड़ो मुक़ाम में आहे, उन मुक़ाम वारनि खे बि अगरि ख़ुशि रखण थो चाहीं त हाणे खां क़ुर्बानी शुरू कर, अल्लाह जो ज़िक्र कर, मुंहिंजे करीम आका सां प्यार कर, मुंहिंजा दोस्त नेक अमल कर त मुक़ाम में बीठे त कई मुक़ाम वारा तुंहिंजो इस्तक़बाल पिया कंदा। अची रहियो आहे अल्लाह जो बानड़ो, अची रहियो आहे मदीने वारे मीर जो ग़ुलाम। ओ मुंहिंजा दोस्त, जंहिंजे पहुचण सां मुक़ाम जे मथां रहम थी वञे, ॿुधा उन जे पंहिंजे क़ब्र जो हाल छा हो। मार्च पे कयो दरमियान में हिकु रात जो स्पेस आहे, आचर जी रात 15 शोबानुल मुअज़्ज़म जी रात आहे। कहिड़ी रात आहे दोस्तो? ॻाल्हायो कहिड़ी रात आहे? शोबानुल मुअज़्ज़म जी 15वीं रात आहे। मां मिसाल ॾींदो आहियां, सादड़ा सादड़ा त हर माण्हू सुकून सां सम्झी वञे। जॾहिं तव्हां ॾिसंदा त जून जुलाई जो महीनो ईंदो आहे, जून जो महीनो ईंदो आहे त सरकारी मुलाज़िम अप्रैल खां वठी पंहिंजी बजेट ठाहिण तयारु कंदा आहिनि। घरवारीअ खे बासरो ॾींदा आहिनि त थधी थी इंशाअल्लाह, हिन साल भला 5% पघार वधंदी, हिसाब करे ॿुधाईंदासीं 10,000 वधंदी, 5 तोखे ॾेई छॾींदो, तूं बि ख़ुशि मां बि ख़ुशि। तवजह कयो मुंहिंजा दोस्तो, सादड़ो मिसाल थो ॾियां, लेकिन उन बजेट जो इंतज़ार केरु कंदो आहे? जेको हिन गवर्नमेंट जो मुलाज़िम हूंदो आहे। ईअं त हारिया वीचारे हारीअ खां पुछ, हुनजो बजेट सां वास्तो ई कोन हूंदो आहे। ॿियनि माण्हुनि जो छा बजेट खे मथो था पिया हणनि, छो? उन्हनि जो वास्तो ई कोन्हे। पर जेको मुलाज़िम आहे उहो हीअं अखियूं विझो वेठो हूंदो, नुक़्तो नुक़्तो ॾिसंदो, जेॾी महिल पघार जो ॿुधो हाणे मुंहिंजो कमु थी वियो। ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़, जेको दुनिया जो मुलाज़िम आहे, जेके दुनिया जे हुकूमत मां कुझु मिलणो आहे, उहो बजेट वारो सॼो ॾींहुं राति ताईं इंतज़ार कंदो आहे। अड़े मुंहिंजा यार, हे दुनिया जे माण्हुनि जी बजेट पेश थिए त उन जो मुलाज़िम इंतज़ार करे 15 शोबान जे रात मुंहिंजो करीम रब काइनात लाइ बजेट मोकिले रहियो। ईंदड़ सॼे साल जी बजेट पेश थी रही आहे, लेकिन मुस्लमान गौर कर, दुनिया जा हुकुमरान बजेट पेश करण वक़्तु उहो सॼो सिस्टम आॾो रखंदा आहिनि त केतिरा पैसा वधायूं, केतिरी परसेंटेज वधायूं। उहो पंहिंजे खज़ाने खे ॾिसी करे, पंहिंजे हालात खे ॾिसी करे, पंहिंजे अकुल खे ॾिसी करे वधाईंदा आहिनि। लेकिन मुंहिंजो करीम रब जॾहिं शोबान जे 15 जे राति बजेट मोकिलींदो आहे त मुंहिंजो रब छा चवंदो आहे? ओ मुंहिंजा बाना, केतिरो खपई घुर त मां अल्लाह तोखे अता। मुंहिंजो अल्लाह मुक़रर कोन कंदो आहे त 15% फलाणे लाइ 10% न, मुंहिंजो रब चवंदो उदउनी। ओ मुंहिंजा बाना मूंखे सॼड़ो त करे ॾिस, ओ मुंहिंजा बाना मूंखां घुरी त ॾिस, अस्तजिब लकुम, ॾिस त मां रब कीअं थो तुंहिंजूं दुआऊं क़बूल कयां। त मुंहिंजा दोस्त अज़ीज़, 15 शोबानुल मुअज़्ज़म जी रात ईंदड़ सॼे साल जी बजेट पेश थियण वारी अथई, ख़ुदा जे दरबार मां अचण वारी अथई। मंज़ूरीअ लाइ न ईंदी आहे, मंज़ूर थियल हूंदी आहे। मुंहिंजे पाक महबूब मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी ज़ात शोबानुल मुअज़्ज़म जो चंड ॾिसबो हो। मुंहिंजा करीम आका पंहिंजे चेल खे संदरो ॿधंदा, कसरत सां रोज़ा रखंदा हुआ। तवजह कर मुस्लमान, कसरत सां रोज़ा रखंदा हुआ।
सहाबा अर्ज कंदा हा, अम्मा आयशा सिद्दीका सोहणी फरमाए थी, अर्ज कयम महबूब जन्नत जो दरड़ो खुलंदो पहिरीं तव्हां जे लाइ। अल्लाह ताला इमामुल अंबिया बनायो तव्हां खे। अञा शोबान जो महीनो शुरू थियो आहे, चेल खे सदरो महबूबन ॿधो आहे, कंहिं जंग ते वञणो आहे छा? मुंहिंजे करीम आका फरमायो, हा आयशा हा जंग ते वञणो आहे। या रसूल अल्लाह काथे जंग आहे? फरमायो हिते ई जंग आहे। कंहिंसां जंग आहे? मुंहिंजे करीम आका फरमायो नफ्स सां जंग कर। हाणे थोरो सोचजां, सुभान अल्लाह चयो माशाअल्लाह, लेकिन ॻाल्हि सम्झण जी कोशिश कयो, जेका थ्योरी तव्हांखे सम्झायां थो पियो। अल्लाह जे नबीअ जी जेका ज़ात आहे उन्हनि जो नफ्स क़ुरान करीम क्लियर करे चुको, या अय्यतुहन नफ्सुल मुतमइन्ना इरजिई इला रब्बिक रादियतन मरदिया फदखुली फी इबादी वदखुली जन्नती। अल्लाह जो जेको नबी हूंदो आहे, आलम अरवाह में बि नबी हूंदो आहे, अमर जे पेट में भी नबी हूंदो आहे, दुनिया ते अचण सां भी नबी हूंदो आहे, दुनिया खां बाद में भी नबी हूंदो आहे। नबी हूंदो ई उहो आहे जंहिंखे मुंहिंजो रब चूंडींदो आहे। नबी हूंदो ई उहो आहे जंहिंखे मुंहिंजो रब चूंडींदो आहे। लेकिन मुस्लमान गौर कर, इंसान जो अमल पंहिंजे लाइ हूंदो आहे, नबी जो अमल इंसाननि लाइ हूंदो आहे। मुझे पाक पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जा गुलाम हो, मुझे करीम आका जो संदरो बदी ऐलान करण कंहिंजे लाइ? तो असां गुलामनि खे तयारी मुंहिंजो महबूब कराए रहियो आहे। छो त मुंहिंजे मुस्तफ़ा फरमायो, शोबान शहरी, शोबान मां मुस्तफ़ा जो महीनो आहे, ऐं रमज़ान मुंहिंजे उम्मत जो महीनो आहे। रमज़ान जे महीने में मुंहिंजे करीम आका तयारी करे तो असांखे तयार कयो। छाजे लाइ तयार कयो? मुंहिंजे करीम आका, मुंहिंजे करीम आका, मुझे करीम आका जेको अल्लाह जा दीदार भी करे चुको, खुदा जा कुर्ब भी ॾिसी चुको, खुदा जे रज़ा खे भी समझी चुको, उन करीम आका खे ख़बर आहे रमज़ान जो महीनो शुरू थियण सां ई अल्लाह जी रहमत जो को अंत ई कोन रखो। मुझे करीम आका अलैहिस्सलातु वस्सलाम जा गुलाम हो, मुझे करीम आका रोज़ा रखिया कसरत सां रमज़ान खां बाद में शोबान में। मुझे करीम आका छा फरमायो? इन करे तो मां मुस्तफ़ा रोज़ा रखां त हिन महीने में अल्लाह ताला जो ख़ासि महिरबानियूं फरमाईंदो त मां मुस्तफ़ा जी उहा सॼी जेका लिस्ट आहे रोज़ेदारनि वारी हुजे। इमामुल अंबिया, तवज्जो कर, ॿुधाइण थो चाहियां तोखे, सम्झाइण थो चाहियां मुंहिंजा मुस्लमान भाउ। काइनात जो पहिरियों इंसान आदम, काइनात जो पहिरियों इंसान, ॻाल्हाईंदा जो पहिरियों इंसान सजण साईं जो फ़कीर आहे, तक़रीरूं ॿिए हंधि ॿुधियो, तबलीग ॿुधो। काइनात जो पहिरियों इंसान आदम, ऐं पहिरियों नबी दुनिया जे ज़मीन जे तख़्ते ते आदम, अबुल बशर आदम। ॻाल्हायो, अबुल बशर आदम। लेकिन गौर कर, तो असां पंहिंजे आका जे तरफ़ गौर त कर। उहो अबुल बशर, उहो पहिरियों इंसान, उहो दुनिया जे अंदरि ज़मीन जे तख़्ते ते पहिरियों नबी ऐलान करण वारो अञा मिट्टी ऐं पाणीअ में ॻोहिजी रहियो आहे। मुंहिंजो मुस्तफ़ा ऐलान करे रहियो आहे, कुंतु नबिया व आदम बैनल माए वत्तीन। तवज्जो कर मुस्लमान, इंसाननि जो पहिरियों अबो अबुल बशर अञा मिट्टीअ पाणीअ में थो ॻोहिजे। मुंहिंजो मुस्तफ़ा चवे थो मां अॻे ई नबी आहियां। यानी जेको अबुल बशर आहे उहो अञा मिट्टीअ पाणीअ में ॻोहिजी रहियो आहे। मुंहिंजो मुस्तफ़ा चवे थो मां अॻे ई नबी आहियां। जेको बशरियत खां बि अॻा, उन लाइ तुंहिंजो छा ख़्याल आहे? काइनात में पहिरियों इंसान आदम आहे, पहिरियों इंसान ज़मीन जो आदम आहे। जेको इंसान खां बि पहिरीं आहे, उन लाइ तुंहिंजो छा ख़्याल आहे? मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा खे केर बि न सम्झी सघियो आहे, न सम्झी सघंदो। मुझे महबूब मुस्तफ़ा के केर तो समझे? जो खुदा जी कुदरत चाहे उहा बि महबूब मुस्तफ़ा तो समझे, महबूब मुस्तफ़ा जी ज़ात चाहे उहो मुंहिंजो रब तो समझे। खलास, इन में वधीक बहस मुबाहिसे जी गुंजाइश कान्हे का। बस हिकिड़ी रुॻी हदीस जो हवालो ॾियां। मुंहिंजे पाक पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जो प्यारो सहाबी जेको यारे गार भी आहे, यारे मज़ार भी आहे, सैयदना अबू बकर सिद्दीक रज़ियल्लाहु तआला अन्हु। मुझे करीम आका सां हज़र में भी गॾु, सफ़र में भी गॾु, उन खे ई मुझे करीम आका फरमाया, अबा बकर
लम यारिफनी हकीकतन गैर रब्बी, ओ अबू बकर जी मुंहिंजा आका, मां मुस्तफ़ा जे ज़ात खे मुंहिंजे रब खां सवा कोई नथो सुञाणे। जॾहिं कोई नथो सुञाणे त शुक्र कर मुस्लमान जो अल्लाह उहो नबी अता फरमायो आहे जेको इमामुल अंबिया। तू पंहिंजा नसीब त ॾिस, ख़ुदा जो कसम कॾहिं कॾहिं हैरत लॻंदी आहे। तू पंहिंजा नसीब त ॾिस, दुनिया जे अंदरि रुॻी कंहिंजी थोरी लिंक्स गॾियल हुन कुझु, कंहिंजी एसपीअ सां त पाड़े जे माण्हू खे अलाए कुझु कोन थो सम्झे, जे कंहिंजी DIG सां त हो अलाए छा थो पाण खे सम्झे, पर जे वज़ीर आला सां सम्झे त सिंध जो मालिक मां। अरे यार तू पंहिंजे क़िस्मत ते त नाज़ कर, ख़ुदा जो कसम निहार, अल्लाह जे ज़ात तोखे नबी उहो ॾिनो जेको इमामुल अंबिया, अल्लाह तोखे किताब उहो अता फरमायो जेको तमाम किताबनि जो सरदार, अल्लाह अबू बकर उहो ॾिनो जेको सिद्दीक़नि जो सरदार, उमर उहो ॾिनो जेको अदालत जो सरदार, उस्मान उहो ॾिनो जेको हयादारनि जो सरदार, अली उहो ॾिनो जेको विलायत जो सरदार, हसन हुसैन उहे मिलिया जेके जन्नत जे जवाननि जा सरदार, अम्मा बतूल साईं तो असांजे बचड़नि खे उहा मिली जेका जन्नत जे औरतुनि जी सरदार, महबूब सुभानी पीरनि जो पीर उहो मिलियो जेको दुनिया जे वलियनि जो सरदार। हेॾे दज्जाली दौर जे अंदरि मुंहिंजे करीम रब सजण साईं जे सूरत में हो जवान ॾिनो आहे, ख़ुदा जो कसम जंहिंते दुनिया छा पर फरिश्ता बि नाज़ खोटी कहिड़ी आहे। सभु कुझु मुंहिंजे करीम रब तोखे ॾिनो आहे, पाण सुभाणे सभु कुझु मुंहिंजे अल्लाह तोखे अता फरमायो आहे। तू रुॻी हिन दुनिया जे रस्मुनि खां पाण खे आज़ाद कर। त मां अर्ज़ पे कयो मुंहिंजा दोस्त त शोबानुल मुअज़्ज़म जे 15 जी राति अल्लाह जी तरफ़ खां बजट जो ऐलान थींदो। ही जेके फटाका हलनि पिया न, यादि रखो मुंहिंजा दोस्तो, इन्हनि जे इहे त मासूम ॿार आहिनि, पर इन्हनि जो अबो अम्मा पाण खे आज़ाद न सम्झनि, ख़ुदा उन्हनि खां पुछंदो। मुझे मदीने जे ताजदार फरमायो कुल्लुकुम राइन व कुल्लुकुम मसऊलुन अन रइयतिही कमा क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। ताजदार मदीना फरमायो रइयत जी पुछा उन जे हुक्मरान खां थींदी आहे, पेश इमाम खां जमायत जी पुछा थींदी, घर जे वॾे खां उन जे घर जी पुछा थींदी। ख़ुदा पुछंदो तव्हां खां त तव्हां पंहिंजे बचड़नि खे पैसा ॾेई करे हथ सां इहो दगु छो ॾेखारियो, फुज़ूल ख़र्ची ते छो हेरायो। इहे बचड़ा जेकॾहिं मुंहिंजा हू त मां सुननि खे कहिड़ी ख़बर त छा थी रहियो आहे। डंडे जी ज़रूरत नाहे, लठ जी ज़रूरत नाहे, अञा दरमियान में हिकु राति पई थिए, पंहिंजे बचड़नि जी तरबियत कर। असां सम्झंदा आहियूं त औलाद जा ख़ैर ख़्वाहूं, असां हेतिरा प्लाट कया अथमि, हेतिरी बदी वरिती अथमि, हेतिरो बंगलो, हेतिरियूं गाॾियूं। अरे यार इहा ख़ैर ख़्वाही नाहे, इहा दुनिया जी ख़ैर ख़्वाही थो करे। चाहीं थो त मुंहिंजो बच्चो दुनिया में इज़त जी ज़िंदगी गुज़ारे त तोखे कसम आहे पंहिंजे रब जे ज़ात जो, जेकॾहिं वाक़ई तूं पंहिंजे बच्चे सां सिंसियर आहीं, जेकॾहिं वाक़ई तूं पंहिंजे बच्चे सां प्यार थो करीं, त उन जे दुनिया जे ज़िंदगी जो एतिरो फ़िक्र थो करीं, उन जे क़ब्र जो फ़िक्र छो नथो करीं? जवाब दे मुसलमान, छा तुंहिंजे बच्चे खे क़ब्र में नाहे वञणो? छा तुंहिंजे बच्चे जी हीअ दुनिया जी ज़िंदगी वधीक आहे या क़ब्र वारी ज़िंदगी वधीक आहे? हे त आरज़ी घर आहे, आगाह अपनी मौत से कोई बशर नहीं, सामान 100 बरस का एक पल की ख़बर नहीं। ख़बर ई कान्हे त हींअर वञो, शाम वञो, सुबुह वञो, हे साहड़ो मथे खेतो अलाए हेठि ईंदो, अलाए पैगाम पहुची वेंदो। जंहिं घर जी ख़बर ई न थई, उन लाइ राति हिकु ॾींहुं हिकु करे छॾियो अथई त मुंहिंजो बच्चो सुभाणे ॾुख न ॾिसे। जिथे पक थी त तुंहिंजे बच्चे खे ज़िंदगीअ जो हिसो रहणो आहे, क़यामत ताईं हमेशह रहणो आहे। पंहिंजे बच्चे जे क़ब्र जो बि कुझु ख़्यालु कर। अगरि बच्चे सां ख़ैर ख़्वाह आहीं, अगरि बच्चे सां प्यार करीं थो, त पोइ राति जो 5-10 मिंट पंहिंजे बच्चे खे ॾेई हुनखे दीन जूं ॿ ॻाल्हियूं ॿुधाए त हुनजे अंदर में इश्क़ मुस्तफ़ा पैदा थी। मुंहिंजे करीम आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया, चयो माण्हू टाइम एॾो घणो गुज़री, इन करे मूंखे मौज़ू ते मोटणो आहे। लेकिन मुंहिंजा दोस्त ही दौर इन्हनि ॻाल्हियुनि जो थो, ॿुधण जो दौर थो। मुंहिंजा मिठड़ा भाउ मुंहिंजे करीम आका अलैहिस्सलातु वस्सलाम खां सहाबा अर्ज़ कयो त या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, हिकु साहबी जो मुंहिंजा महबूब, अगरि मूंखे शोबान जी 15 जी राति अल्लाह ताला नसीब फरमाए ऐं उहा घड़ी बि मूंखे मिली वञे जो मुंहिंजे रब जे तरफ़ खां निदा अचे थो, मुंहिंजा माना छा खपई, त मुंहिंजा महबूब मूंखे ॿुधाए त मां छा घुरां, मुंहिंजा आका मूंखे ॿुधायो त मां छा घुरां। यादि रख मुंहिंजा दोस्त अज़ीज़, गस उन खां पुछबो आहे जेको गस जो
गाला गाला जेको गस जो वाक़िफ़ हूंदो आहे। इन नंढड़ो सिंपल जुमिलो तो हिकिड़ो तोखे ॿुधायां, बिल्कुलु सिंपल ऐं मुख़्तसिर, क़ल्लत हुरूफ़ुहा कसरत मआनीहा। नंढड़े में नंढड़ो जुमिलो, अल्लाह हाज़िर नाज़िर आहे या कोन्हे? जवाब ॾे। हाज़िर नाज़िर आहे, अवल भी आहे, आख़िर भी आहे। खुदा ताकतवर आहे या कोन्हे? जवाब ॾे। ओ मुसलमान, सोच इहो सिंपल जुमिलो मुंहिंजो पंहिंजे दिलि में विहारे छॾियां। सजण साईं जे ग़ुलाम जे हैसियत में अर्ज़ पियो कयां, ख़ुदा हाज़िर नाज़िर भी आहे, ख़ुदा ताकतवर भी आहे। उन जे बावजूद मुंहिंजे ख़ुदा तोखे डायरेक्ट ॾिनो छा आहे? मूंखे जवाब त ॾे। जवाब त ॾे मूंखे। ख़ुदा वटि ताक़त भी आहे, हाज़िर नाज़िर भी आहे, सभु कुझु उन जो पावर आहे। लेकिन मां तोखां थो पुछां, जे ख़ुदा तोखे निमाज़ ॾिनी तॾहिं बि दरे मुस्तफ़ा तां ख़ुदा तोखे ॾिनी। अगरि तोखे ख़ुदा क़ुरान ॾिनो तॾहिं बि ज़ुबाने मुस्तफ़ा मां तोखे क़ुरान मिलियो। तोखे जेकी कुझु मिलियो आहे अल्लाह जे रज़ा जो रस्तो मिलियो किथां आहे? जो दरे मुस्तफ़ा तां। जॾहिं मालिक ख़ालिक हाज़िर नाज़िर थी करे बि तोखे डायरेक्ट कोन थो ॾे त तूं कहिड़े वण जी काठीअ जो डायरेक्ट डाली करण जूं ॻाल्हियूं पियो थो करी? तुंहिंजी त का ताक़त ई कोन्हे का, तो में त हिम्मत ई कोन्हे का। यादि रखी छॾ, जेकी कुझु मिलंदो उहो बि दरे मुस्तफ़ा तां, जेको मथे वींदो उहो बि दरे मुस्तफ़ा तां। ख़लास। ख़ुदा ॾे वञण जो दंग बि हिकिड़ो ई आहे, दरे मुस्तफ़ा। ख़ुदा खां मिलण जो रस्तो बि हिकिड़ो ई आहे, दरे मुस्तफ़ा। तमाम दर मुंहिंजे रब बंदि करे छॾिया आहिनि। मुंहिंजा दोस्त अज़ीज़, मौज़ू तवील थी वेंदो। सहाबी अर्ज़ कयो, उनखे ख़बर आहे त इतां ई मिलणो आहे। मुंहिंजा महबूब, पोइ मां छा कयां? मुंहिंजे करीम आका फरमायो, अगरि 15 शोबान जी राति मुंहिंजो बेनियाज़ रब तोखे ज़िंदगीअ में नसीब करे त मुंहिंजे करीम आका फरमायो त मुंहिंजे करीम रब जा बांधेड़ा सभ खां पहिरीं अल्लाह जे दरबार में तौबा करे पंहिंजे गुनाहनि जी माफ़ी तलब कजां। पंहिंजे गुनाहनि जी माफ़ी तलब कजां। मुंहिंजे करीम आका फरमायो, ॿिए नंबर ते अल्लाह रब्बुल आलमीन जे ज़ात खां उन जी रहमत तलब कजां, रहमत तलब कजां। 3 नंबर ते मुंहिंजे करीम आका फरमायो, अल्लाह जे दरबार में आफियत यानी छोटकारी जी दुआ घुरजां। 4 नंबर ते मुंहिंजे करीम आका फरमायो, अल्लाह जे दरबार में हलाल रोज़ीअ जे लाइ सवाल कजां। ये 4 10 मुंहिंजे करीम आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ात पंहिंजे ग़ुलामनि खे ॾिना, आशिकनि खे ॾिना, उशाकनि खे ॾिना। छंछर जी राति छॾे करे आचर जी राति अचई पई, 15 शोबान जी राति अचई पई। ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़, अॻे ई पंहिंजे बचड़नि खे तयार कजां, नंढड़नि वॾड़नि खे तयार कजां, मुसल्ला तयार करे छॾजां, दिल जो सहन सिंगारे छॾजां। इहा राति फुज़ूल न विञाइजां, इहा राति अजाई न विञाइजां। करीम रब जे दरबार में सजड़ा करे, सवाल करे, दुआऊं घुरी। इहा राति अल्लाह जे दरबार में पंहिंजी तकदीर सुहिणी लिखराए छॾजां। जो इंशाअल्लाह ताला ईअं कंदासीं, इंशाअल्लाह ताला ईअं कंदासीं। पंहिंजे बचड़नि खे बि इहो दस ॾींदासीं, पंहिंजे नियाणियुनि खे, पंहिंजे घर वारनि खे, पंहिंजे पुटड़नि खे, सभिनी खे। ओ यार, ओ मुंहिंजा भाउ, जॾहिं न को माण्हू मुसल्लो विछाए पंहिंजे घर में नंढड़े बचड़े खे निमाज़ जे लाइ तयार कंदो आहे ऐं उहो मासूम ॿारु सजदो ॾींदो आहे त मुंहिंजो रब ख़ुशि थी करे मलाइकनि खे चवंदो आहे, होॾे निहारियो। मलाइकनि खे मुंहिंजो बेनियाज़ रब राज़ी थी करे चवंदो आहे, होॾे निहारियो। ओ फरिश्तो, तव्हां त चयो पिए त मई युफ़्सिदु फ़ीहा व यस्फ़िकु दिमा। मौला, इहो त फ़सादी आहे, इहो त ठग आहे, इहो त छेड़ा कड़ा। रब चयो, तव्हां ईअं बि चयो त व नहनु नुसब्बिहु बिहम्दिका व नुक़द्दिसु लक। मौला, तुंहिंजी हमदो सना असां था कयूं इन कारे मथे खे चथो पैदा करे ठग खे, धोखेबाज़ खे। अल्लाह फरमाए, मलाइको यादि कयो,
उन टाइम ते मां रब तव्हांखे फरमायो हो इन्नी अअलमु मा ला तअलमून। तव्हांजी निगाह इन कारे मथे ते आ पर मुंहिंजी निगाह पंहिंजे यार जे चेहरे ते आहे। तव्हांखे ख़बर नाहे त मां इन इंसान खे छो थो बनायां मगर मां ख़ुदा ॼाणा थो त छो थो बनायां। रब फरमाईंदा होॾे ॾिसो हुन मासूम बचिड़े खे त काई ख़बर कोन्हे का लेकिन हुनजो पीउ हुनखे घर में बीहारे कीअं मां रब जे दरबार में दुआऊं थो घुरे। ॿियो ख़बर आहे इन जन्नत ॾिठी आहे न मुंहिंजा मौला, भला दोज़ख ॾिठो अथई न मुंहिंजा मौला, इन जे बचिड़े जे मथां इबादत फर्ज़ आहे न मुंहिंजा मौला। जेको कुझु ॾिठो बि न अथई, जेको कुझु चखियो बि न अथई, सिर्फ़ ॿुधो अथई हा मुंहिंजा मौला। जेको ॿुधण जे बावजूदि ईअं रोई रहियो आहे ओ फ़रिश्तो ॿुधायो जे इहो मुंहिंजो आशिक़ ॾिसे हा त छा था सम्झो। मलाइक चवंदा मौला त रोई रोई चरियो थी वञे हा। मुंहिंजो रब नाज़ करे चवंदो ओ फ़रिश्तो जेॾी महिल इहो मुंहिंजो बानो हथड़ा खणे त गवाह बि बणिजी वञिजो, आमीन बि चइजो, मां रब इन जूं सभई दुआऊं क़बूल करे छॾियो। मुंहिंजा मुस्लमान भाउ जहिड़ो आहीं तहिड़ो मुंहिंजे रब खे प्यारो आहीं। बच्चो कहिड़ो बि हूंदो आहे अबे अम्मा खे प्यारो हूंदो आहे। हे मुलाणी दरबार नाहे, हे का पीराणी दरबार नाहे, रब्बुल आलमीन जी दरबार आहे। तुंहिंजे मथे में करोड़े वार पिया आहिनि, लखे वार पिया आहिनि। जंहिं बि हिकिड़े वार खे छिकींदे तोखे तकलीफ़ ईंदी आहे या कान ईंदी आहे। जेकॾहिं लखनि वारनि मां हिकिड़े खे छिकी त तोखे आदाब ईंदो आहे, छो त तुंहिंजे जिस्म सां उन्हनि जो तालुक आहे। मुंहिंजे रब जो बि तोसां को तालुक आहे। मुंहिंजो करीम रब जा बानड़ो इन राति जे अंदरि जागी करे अल्लाह जी इबादत करणु, सॼी राति न ई सही, कुझु घड़ियूं सही, कुझु मिंट सही, कुझु कलाक सही, जेका रब तौफ़ीक़ ॾे। भला जे सफ़ा मूं वांगुरु भाड़ियो थी वञी त कम अज़ कम भला एतिरो त कजां यार जो हंधड़े ते लेटी रुॻी ऐं आसमान ते निहारे ईअं ते चइजां या अल्लाह ख्वार है, बदकार है, डूबे हुए जिल्लत में है, मौला कुछ भी है लेकिन तेरे महबूब की उम्मत में है। ओ मुंहिंजा मौला जहिड़ो आहियां तहिड़ो सुस्त आहियां पर अॼु पारत अथई पंहिंजे महबूब जे सदके करम कजां। कहिड़ी ख़बर तुंहिंजो जुमिलो ई तुंहिंजो बेड़ो पार करे छॾे। छो त मुंहिंजे बेनियाज़ रब यादो तुंहिंजे गुनाहनि जी काई अहमियत कोन्हे का। मुंहिंजे ख़ुदा जी रहमत ॾाढी कुशादी आहे। रहमत दा दरिया इलाही हर दम वगदा तेरा जे एक कतरा मिल जावे मैनू ते बन जावे कम मेरा। घर में वेखा अमला बल्ले ते कुछ भी नहीं मेरे पल्ले। जे मैं वेखा रहमत रब दी बल्ले बल्ले बल्ले। अदल करी ता थड़ थड़ कंबल उच्चिया शाना बालणा फजल करी मौला बख्शे जावन मुझे मुका लड़ा। रहमत दा दरिया इलाही हर दम वगदा तेरा जे एक कतरा मिल जावे बहनो ते बन जावे कम मेरा।
इंशाअल्लाह ताला कुछ घड़ी जागदासी न मुझा मुसलमान भा रोज रात जो बस हिकड़े मिंट जे लाइ जरूर ख्याल कंदो कर बिस्तरे ते लेटी करे चवंदो करो मुझा मौला मूंखे माफ़ कर घणी इबादत नथो करे सघे न ओ भाड़िया एतिरो त कर रुगी सुबह जे टाइम ते हिकिड़ो दफ़ो त अर्श ते निहारे चयो या अरहमर राहिमीन इरहमना ओ राहिमीन रब मुते रहम ओ राहिमीन रब मुते रहम कर मुझो अल्लाह बेनियाज़ा सुन लतीफ़ सरकार फरमायो जे लीलाए मलही पुण लीलाएज आसरो मलाहेज सजण सबा जो घणो चयो पियो चओ मन कॾहिं यार के रहम अचे वञे तुंहिंजो जुमिलो तुंहिंजे कम जो थी पवे इंशाअल्लाह ताला 15 शोबान जी रात इबादत में गुजारींदासीं इंशाअल्लाह ताला खुद भी गुजारींदासीं पंहिंजे बचड़नि खे भी तरगीब ॾींदासीं नंढड़नि वॾड़नि खे नियाणियुनि खे घर वारनि खे तरगीब ॾींदासीं अॼु बजेट अची रही आहे चओ त अॻु वाट पंहिंजा डॉक्यूमेंट्स जमा करायो मन का सुठी नौकरी मिली वई खुदा जे दरबार में तुंहिंजा कागज़ तुंहिंजा नेक अमल आहिनि मुंहिंजा मुस्लमान भाउ हाणे खां तयारी कर इंशाअल्लाह ताला ईंदड़ सॼो साल खुदा कंदो तुंहिंजो इज़त जो सुकून जो भलाई जो गुज़र इंशाअल्लाह कंदासीं ॻाल्हि किथां छिड़ी उहा हिकिड़ी ॻाल्हि थोरी मुकमिल करे पोइ मौज़ूअ ते मोटा त मुंहिंजा दोस्त अज़ीज़ जेको कंहिंखे सॾु करे घुराईंदो आहे मियां अहमद ख़ान हिन आजिज़ खां नौजवान अमजद अली अब्बासी टाइम वरितो तव्हां दोस्तनि खे दावत ॾिनी मुंहिंजो मफ़ाद बि आहे तव्हांजो मफ़ाद बि आहे हिननि जो कहिड़ो मफ़ाद आहे सोचो क़ुरान करीम मां ॿुधायां हज़रत मूसा कलीमुल्लाह जॾहिं कोहे तूर ते अल्लाह ताला 40 रातियूं रहण जो हुकुम ॾिनो हुयुसि सादर लफ़्ज़नि में ॿुधी वञो उनखे जॾहिं तौरेत मिलियो आयो अचे पढ़ी तौरेत में ज़िक्र पढ़ी त हिकिड़ी अहिड़ी दुनिया ते हिकिड़ा अहिड़ा इंसान बि ईंदा जेके माण्हुनि खे नेकीअ जे लाइ सॾींदा बुराईअ खां रोकींदा जेॾी महिल कोहे दूर ते वियो अल्लाह जे दरबार में अर्ज़ कई ओ मुंहिंजा मौला तुंहिंजे मोकिलियल किताब तौरेत में पढ़ियो अथमि त अहिड़ा दुनिया ते माण्हू ईंदा जेके माण्हुनि खे नेकीअ लाइ सॾींदा बुराईअ खां रोकींदा मुंहिंजे रब फरमाए बेशक अहिड़ा माण्हू पैदा कंदुसि अर्ज़ कई मुंहिंजा मौला इहे अहिड़ा भला माण्हू त मूंखे अता कर मां तुंहिंजो कलीम आहियां मुंहिंजा मौला अहिड़ी उम्मत मूंखे ॾे रब चयो मूसा ईअं न घुर मौला छो रब चयो उम्मत बि ख़ासि आहे बनाई बि पंहिंजे महबूब ख़ासि ओ मुंहिंजा मुस्लमान भाउ तूं जेको न कंहिं शराब पीअण वारे खे चवंदो हुई यार हर भरू बेहयाई न कर शराब न पी खुदा नाराज थींदई तो त हिकिड़ो जुमिलो चई छॾियो पर तोखे अंदाज़ो कोन्हे त तो नेकी केतिरी हासिल कई मुंहिंजा दोस्त अज़ीज़ मूसा कलीमुल्लाह पढ़ियो त अहिड़ी उम्मत दुनिया में ईंदी नेकीअ जो इरादो कंदी नेकी लिखबी नेकी कंदी ॾहूण लिखबी गुनाह जो इरादो कंदी कोन लिखबो गुनाह करे बस कंदा तौबा कंदा झटि गुनाह में डिॼी वेंदो वरी सवाब लिखजंदो मौला भला ही मूंखे ॾे रब चयो मूसा कलीमुल्लाह न ये मुझे महबूब जी उम्मत दोस्तों तवील फेहरिस्त मूसा कलीमुल्लाह जॾहिं हर सवाल कंदो वियो जवाब मिलियो ऐं मुंहिंजा सोना मूसा इहा उम्मत ख़ासि आहे ऐं मुंहिंजे महबूब जे लाइ मूं अल्लाह इन जो इंतख़ाब कयो आहे पंहिंजे हक़ीक़त खे त सुञाण हज़रत मूसा चयो मौला भला जे सभिनी नेकिन वारा मूंखे नथो ॾी त पोइ मूंखे भला उन यार जो उम्मती करे छॾ तोखे अंदाज़ो ई कोन्हे मुंहिंजा दोस्त तोखे अंदाज़ो ई कोन्हे त उम्मती थियण मुस्लमान थियण एज़ाज़ केतिरो आहे इहो अंदाज़ो पुछणो अथई त हज़रत मूसा अलैहिस्सलाम खां पुछ हज़रत ईसा अलैहिस्सलाम खां पुछ उम्मतूं त छा अंबिया खां पुछ जन दुआऊं घुरियो मौला इन हबीब जो उम्मती बना जंहिंजो तूं मुफ़्त में बनियो आहे पुटड़ो जाओ मौली साहब खे वठी आए कन में अज़ान ॾिनई अदा मुबारक अथई महबूब जो उम्मती मुफ़्त में मिलियो थे कदर कर
सोहणो मुफ्त में मिलियो थे कदर कर मौजा दोस्त अजीज त अल्लाह जा पालड़ो है जेके माण्हू ॿियनि खे सदे हड़ऊं बड़ऊं ख़र्च करे दीन जो पैगाम ॿुधाईंदा आहिनि क़ुरान खोल मुंहिंजे रब फरमायो कुंतुम खैर उम्मतिन ओ मुंहिंजा महबूब तुंहिंजी उम्मत ॾाढी भली आहे तुंहिंजी उम्मत ॾाढी भली आहे असां तूं पंहिंजे चेहरे ॾे त ॾिसूं असां तूं पंहिंजे ऐबनि ॾे त ॾिसूं असां तूं पंहिंजे किरदार ॾे त ॾिसूं लेकिन मुंहिंजे करीम रब जो कुंतुम खैर उम्मतिन ओ मुंहिंजा पुनत तुंहिंजी उम्मत तोखे ॾाढी भली ॾिनी अथव मौला उन्हनि जी ख़ासि निशानी अल्लाह फरमायो उख़रिजत लिन्नास माण्हुनि खे घरनि मां कढंदा आहिनि तअमुरून बिल मारूफ वतनहौन अनिल मुनकर मां अल्लाह जे तरफ़ माण्हुनि खे सॾींदा आहिनि नेकीअ जो सॾड़ो कंदा आहिनि ऐं बुराईअ खां रोकींदा आहिनि मुंहिंजा महबूब इहा ख़ासि तुंहिंजे उम्मत खे मां रब एज़ाज़ बख़्शियो सोच मुंहिंजा दोस्त अज़ीज़ हिकिड़े मिंट जे लाइ औलिया अल्लाह जे दरबार ते सिर्फ़ इहो ई अमल थींदो आहे जेको भी ईंदो आहे न उन खां ज़ात पुछनि न नालो पुछनि न क़ौम पुछनि न पाड़ो पुछनि न गोरो ॾिसनि न कारो ॾिसनि कल्ब ते आंगुर रखिजी वई ख़ुदा जो ज़िक्र ॿुधाए वियो वञी अल्लाह जो ज़िक्र कर बुराइनि खां परे थी ख़ुदा ऐं मुस्तफ़ा सां प्यार कर इहो सच आहे या न आहे इहो सच आहे या न आहे त पोइ मुंहिंजे रब फरमायो वत्तबि सबील मन अनाब इलैया उन्हनि जी ताबेदारी कयो उन्हनि जे सॾड़े ते वञो जेके मां करीम रब जे तरफ़ तव्हांखे सॾड़ो करे रहिया वला तुतिअ क़ुरान पढ़ो त सही मुस्लमानो क़ुरान पढ़ो त सही ऐं पंहिंजे अंदर में झाती पायो त सही वला तुतिअ मन अग़फलना क़ल्बहू अन ज़िक्रना मुंहिंजो अल्लाह तो ख़बरदार थियो मता उन्हनि जे सद ते विया हो मता उन्हनि जे चवण ते लॻा हो मता उन्हनि जे पोयों लॻा हो मौला कंहिंजे अल्लाह फरमाए थो मन अग़फलना क़ल्बहू अन ज़िक्रना जिन जूं न दिलियूं मां अल्लाह जे ज़िक्र खां कटियल आहिनि जिन जूं न दिलियूं मां अल्लाह जे ज़िक्र खां ग़ाफ़िल आहिनि उन्हनि जे पोयां बि न लॻिजो उन्हनि जो चवण बि न वठिजो उन्हनि जे सद ते बि न वञिजो असांजो हाल छा आहे सॾड़ो थी वियो ख़बर आहे त पाण त नमाज़ कोन थो पढ़े पर पोयां खे बि मनो कजे मां ॾाढो ग़लतीअ जो कमु कयो अथव ओ मुस्लमानो उते असां पगड़ियूं हणंदा आहियूं उते असां पंहिंजो एतिरो टाइम ज़ाया कंदा आहियूं जेका ख़ुदा मनो थो करे ओॾो थो वञी पोइ ॾुखियो न थींदे त सुखियो थी थिए ऐं जन जे लाइ ख़ुदा चयो अथई ओॾो वञण को लवाईंदो रहंदो तनक़ीद थो करी सोच मुस्लमान पंहिंजे हाल ते रहम कर हिकु दफ़ो दरूद पढ़ त मां इश्क़े बिलाल ऐं शफ़क़त मुस्तफ़ा बयान कयां सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह इश्क़े बिलाल छा इश्क़े बिलाल शफ़क़त मुस्तफ़ा इश्क़े बिलाल शफ़क़त मुस्तफ़ा बल्कि जुमलो हीअं करे पढ़ा शफ़क़त बिलाल इश्क़े मुस्तफ़ा चो त मुंहिंजा दोस्त अज़ीज़ बिलाल जे अंदर में पहिरीं इश्क़ को न हुयो इश्क़ कॾहिं थियो जॾहिं मुंहिंजे करीम मुस्तफ़ा पंहिंजे शफ़क़त वारी निगाह मथां रखी पहिरीं तरुगी बिलाल हुयो पहिरीं तरुगी हबशी कारड़ो हुयो मज़दूर हुयो कद जो ढिको हुयो ताक़तवर हुयो ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ ख़ुदा ताईं कोन सुञाणंदो हुयो पंहिंजे ताक़त ते हलण वारो हुयो ग़ुलाम बणिजी आयो नौकर बणिजी आयो बाज़ारनि में ग़रीब जो बचिड़ो हुयो विकामंदो आयो विकामी विकामी ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ जॾहिं मके जे सरज़मीन ते पहुतो मुंहिंजा दोस्त अज़ीज़ यादि रखी छॾिजां
याद रखी छॾिजां जंहिंते मुंहिंजो अल्लाह राज़ी थींदो आहे उनखे दीदारे मुस्तफ़ा ता कंदो आहे जंहिंते मुंहिंजो करीम रब राज़ी थींदो आहे उनके शफ़क़त मुस्तफ़ा ता फरमाईंदो आहे मके जे गलनि में ज़ारो कतार सियारे जी रात सियारे जो ॾींहुं बुखार बिलाल खे वठियो वेठो आहे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ ॾकी रहियो आहे हिकिड़े पासे सीए सां बुखार आहे हिकिड़े पासे मालिक अन्न ॾेई वियो आहे जब ॾेई वियो आहे त शाम ताईं तोखे पीअणो आहे चकी तो हलाए त सीओ ऐं बुखार नथो छॾे बेड़े तो वेहे त मालिक जे सौतियूं थो हणे इन मुज़ब्ज़ब जे हालत में बिलाल रोई रहियो आहे सजड़ा करे रहियो आहे पाण खे बेसहारो समझी करे दाहूं करे रहियो आहे त कोई मुंहिंजो नाहे मां यतीम बेसहारो हां हुनखे कहिड़ी ख़बर हुन जे दाहुन ते यतीमन जो यार अची वियो आहे बिलाल दाहूं करे बेसहारो पाण खे समझी करे रोई रहियो आहे दरवाज़े ते अची वियो आहे केरु आयो आहे जो यतीमन जो यार आयो आहे आवाज़ ॾींदो ओ सिसकियूं भरे रोअण वारा ओ पंहिंजे पाण खे बेसहारो सम्झण वारा छाजे लाइ रोई रहियो आहे अंदरां जवाब मिलंदो आहे जीअं दुनिया पई वञे ईअं तव्हां बि हलिया वञो मुंहिंजे दर्दनि जी दवा केरु कंदो उनखे कहिड़ी ख़बर उहो हकीम आयो आहे तुंहिंजो त हिकिड़ो दर्द आहे पर जेको ला इलाज मरीज़नि जा मर्ज़ निगाह सां ख़त्म कंदो आहे सामने हो मदीना सामने हो मदीना तू देखता क्या है सामने हो मदीना तू देखता क्या है अरे यही तो काबे का काबा है सोचता क्या है सामने हो मदीना बिलाल की कहिड़ी ख़बर त केरा बिलाल खे कहिड़ी ख़बर त दर्दनि जी दवा करण केरु आयो आहे मुंहिंजे करीम आका आवाज़ ॾिनो ओ सिसकियूं भरे रोअण वारा पंहिंजे रोअण जो सबबु त ॿुधा अंदरां आवाज़ ॾींदो आहे अगरि उथण जी ताक़त हुजे हा त दर ते ॿाहिरि अची ज़रूरु रोआं करीम आका इमामुल अंबिया आका अंदर ईंदा बिलाल जो हाल ॾिसंदा जेको बुखार में गाढ़ो लॻो पियो आहे सीउन खे वेढ़े वियो आहे मुंहिंजा करीम आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन बिलाल खे फरमाईंदा आहिनि चकीअ मां हथड़ो कढ तूं ज़रा आराम कर मां तुंहिंजे लाइ दवा जो एहतमाम करे अचां निहारे चवंदो आहे हा हा ॿिया बि विया तूं बि वञ मुंहिंजे करीम आका हिन खे लेटाए हिन जे कपड़ो ॾेई करे कुझु हिन जे खाइण पीअण जे लाइ पंहिंजे पाक हथड़नि सां खणण वञनि था हबीब मोटनि था अचनि था ॾिसनि त दिमाणियूं अखियूं करे निहारे रहियो आहे जेको आयो उहो बि वियो हलियो बिलाल खे कहिड़ी ख़बर वञण वारो नाहे वठी वञण वारो मुंहिंजो करीम आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कुझु खाइण पीअण जो खणी आया बिलाल खे फरमायो तूं खा त मां तो तुंहिंजे पारो चकी पीहां यार कर त अहिड़ो कर मोहब्बत कर त उन महबूब सां कर जेको पंहिंजा त छा पर परामन सां बि प्यार कंदो आहे
इंसान त छा मुंहिंजो महबूब मुस्तफ़ा जानवरनि सां बि प्यार कंदो आहे, पखियुनि सां बि प्यार कंदो आहे। दरबारे मुस्तफ़ा जे अंदरि सहाबा जी जमायत वेठी आहे। हबीब करीम अलैहिस्सलातो वस्सलाम जलवे अफरोज़ सहाबा जूं दीदूं मुंहिंजे मुस्तफ़ा जे पाक चेहरे ते, छो त सहाबा जी दीद पवंदी ही त आशिक़नि जी ईद थींदी। तू शाहे खूबा तू जाने जाना, तू शाहे खूबा तू जाने जाना, चेहरा है उम्मुल किताब तेरा, न बन सका है न बन सकेगा, न बन सका है न बन सकेगा, मिसाल तेरी जवाब तेरा। ओ मुझा दोस्त अजीज मुझे करीम आका दरबारे मुस्तफ़ा जे अंदर महफिल सजी पई आहे। चोॾींहं जो चंड चमकी रहियो आहे, सितारा चौ तरफ़ वेठा आहिनि। एतिरे में मुझे करीम मुस्तफ़ा जे आॾिड़ो नंढड़ो हिकिड़ो पखी आहे, ताहू कदो लामारा दीदो वञी वेठो। मुझे करीमा का निहारे कुछ मुर्कियो, वरी सहाबा सां मुखातिब, वरी पखी उतां थियो, वरी मुझे करीमा का ज्यादो बोलियो बोलींदो, वरी वञी वेठो। वरी मुझे करीमा का निहारियो, वरी टियों दफ़ो जॾहिं महिल पखी आयो, वरी वञी वेठो। मुझे करीम मुस्तफ़ा फरमायो, हाणे सब्र कर, मां पहिरीं तुंहिंजो फैसलो थो कयां, ॻाल्हि बाद में थो कयां। सहाबा मुझे करीम मुस्तफ़ा जा दीवाना मंज़र ॾिसी रहिया हुआ, पखीअ जो अचण पखीअ जो वञण। करीम मुस्तफ़ा सहाबा ने मुखातिब थी फरमायो, ॾियो ख़बर केरा तव्हां मां, केरा तव्हां मां जेको हिन पखीअ जो बचड़ो हुन जे आखेरे मां कढी आयो आहे। केर तव्हां मां जेको हिन पखीअ जो बचड़ो आखेरे मां कढी आयो आहे। हे पखी रोई रोई मां मुस्तफ़ा खे दाह ॾेई रहियो आहे, पंहिंजे बचड़े जे आज़ादीअ जी घुर करे रहियो आहे। हिकिड़ो सहाबी कुंड मां उथंदो आहे, या रसूल अल्लाह इहो बचड़े जो आवाज़ वणे पियो, कुहण लान मां त उन जो सुहिणो आवाज़ मिठड़ी ॿोली ॿुधण जे लाइ घर में हिफ़ाज़त सां रखी आयो हा। मुंहिंजे करीम मुस्तफ़ा फरमायो, तोखे हिन जी ॿोली वणे थी, मां मुस्तफ़ा खां हिन जे अमड़ जो रोअण बर्दाश्त नथो थिए। देर न कर, हाणे जो हाणे वञ, इहो पखीअ जो बचड़ो खणी हुन जे आखेरे में रखी आ, त हिक तड़पंदड़ मां पंहिंजे बचड़े खे ॾिसी वञी सुकून करे। ओ मुस्लमान गौर कर, मुंहिंजो करीम मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको पखियुनि जे दाह खे बि बर्दाश्त न कंदो आहे, जेको पखियुनि जे लुड़कनि खे बर्दाश्त न कंदो आहे, हरीअ जो किसो ॿुधी चुको आहे, उन जे दाहुनि खे बर्दाश्त न कंदो आहे, ज़मानत पाण ॾींदो आहे। जेको जानवरनि जी ज़मानत ॾे, ॿुधाए उहो महबूब मुस्तफ़ा पंहिंजे ग़ुलामनि जी ज़मानत खणंदो या कोन खणंदो। ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़, बस फ़र्क़ु इहो आहे जो तो असां यार सां नातो छिनो आहे, मुंहिंजे पुनल पाण सां नातो ॻंढे छॾियो आहे। सिक सां सॾे ॾिस मदीने जो साईं, मुझे मुस्तफ़ा के
छो थो दूर भाई सिक सां सॾे ॾिसो मदीने जो साईं मुझे मुस्तफा के छो थो दूर भाई कंडो उम्मतीअ खे लगे पेर में थो दुआ उन ला दिल पर घुरे खैर जी थो घुरे खैर जी थो वफादार आ दिल पर नथो तूं निभाई वरी मुझे मुस्तफा के छो थो दूर भाई ओ मुझा दोस्त अजीज मुझो करीम आका हर गुलाम सां प्यार कंदो आ पंहिंजा त पंहिंजा जेको जानवरनि सां प्यार कंदो आ अंदाज़ो लगा पंहिंजे आशिकनि सां केॾो प्यार कंदो आ गुलाम कंहिं ॿिए जो आ उन गुलाम बिलाल खे खाधड़ो ॾेई करे मुझो करीम मुस्तफा फरमाईंदो तूं आराम कर त मां थो चकी पीहां बिलाल जेको बुखार जो सतायल जेको बुखार जो तंग थियल ओहो देर नथो करे लेटे थो मगर मालिक जी लठन जी मार भी सुजे थी निहारे थो ॾिसां त हे जवान हे चोॾीअ जे चंड खां वधीक चहिरो छा थो करे हेॾा मुंहिंजो करीम मुस्तफा हिक रवायत मुताबिक़ मुंहिंजो करीम मुस्तफा अञा चकीअ जे वेझो थियो रब चयो ओ जिब्राईल जी रबे जलील अञा मुंहिंजो मुस्तफा चकीअ में हथड़ो विझी बस करे त सॼो जवन जो सामान अॻे ई पीठल हुजे हिक रवायत मुताबिक़ मुंहिंजो करीम मुस्तफा रोज़ रात जो ईंदो आ बिलाल जे पारां चकी पीही अटो करे बींदो आ मालिक सुबुह जो ईंदो आ एतिरो घणो ॾिसी करे बिलाल जे मथां नाराज़ थियण जे बजाय राज़ी थींदो आ सुबुह थींदो आ बिलाल खे चवंदो आ हेतिरी तो रात महिनत कई आ तूं त ॾाढो भलो आ अचे ख़ुशीअ में ही खा ही खा ही खा हे खाइण जूं शयूं ॾींदो आ जॾहिं मोटंदो आ हर शइ जीअं जा तीअं पई आ बिलाल जेके दरड़े में अखियूं आहिनि मालिक पुछंदो आ खाई बि कोन थो कम बि करी थो इन तरह मां अखियूं बि नथो कढी राज़ कहिड़ो आ चवे थो तोखे कहिड़ी ख़बर जवान आयो हो जेको दिलड़ी लुटे खणी वियो महबूब आयो जेको दिलड़ी लुटे खणी वियो उन महबूब खां सवा मूंखे खाइण बि नथो वणे पीअण बि नथो वणे हिकिड़ी तमन्ना आहे उहो महबूब केॾी महिल ईंदो त वरी दीदार कंदुसि अज़ीज़ाने मल मुंहिंजा दोस्त अज़ीज़ अॻिते वधंदे करे उहो बिलाल शफ़क़ते मुस्तफा खे ॾिसंदे जॾहिं मुंहिंजे करीम मुस्तफा जे इश्क में रंगजी वियो आहे बिलाल जो हाल छा रहियो आहे मार्केट मां ओधर कर्ज़ खणंदो आहे मुंहिंजे मुस्तफा करीम जा महिमान ईंदा आहिनि उन्हनि जी ख़िदमतूं कंदो आहे कर्ज़ खणंदो आहे करीम मुस्तफा जे दरबार में अचण वारनि ते ख़र्च कंदो आहे कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे जो कर्ज़दार चवंदा आहिनि बिलाल कर्ज़ वधी वियो आहे किथे तोखे वरी असां ख़रीद न कयूं निहारे चवंदो आहे हींअर मूंखे उन यार ख़रीद कयो आहे जहिड़ी क़ीमत कंहिं वटि आहे ई कान अज़ीज़ाने मन उहो बिलाल दरबारे मुस्तफा जे अंदर कम करे करे जॾहिं थकबो आहे कम बस थींदो आहे
अर्ज कंदो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हाणे कम आहे या कोन्हे मुझो मुस्तफा फरमाइंदो बिलाल कम कोन्हे क़िबला इजाजत हा बिलाल इजाजत मुझे करीम आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा परवानो सहाबा हिकड़ो दफ़ो अर्ज कयो या रसूल अल्लाह बिलाल दीवानो बिया बिलाल परवानो बिया मगर कम जॾहिं ख़त्म थो थे महफिल में खड़ो कोन थो वेहे दीदार में खड़ो कोन थो वेहे राज़ कहिड़ो आहे ओ मुंहिंजा महबूब दरे मुस्तफा खे छॾे हलियो थो वञे हे कहिड़ो आशिक़ आहे मुंहिंजे करीम मुस्तफा फरमायो ओ मुंहिंजे बिलाल ते आङुरियूं खाइण वारा तव्हांखे कहिड़ी ख़बर त बिलाल छा आहे बिलाल लाइ पुछणो अथव त मां मुस्तफा खां पुछो बिलाल काॾे थो वञे मां मुस्तफा था ॼाणा जॾहिं बिलाल मां मुस्तफा जे दरबार में कमकार ख़त्म थींदो आहे इजाज़त वठंदो आहे हे घर कोन वेंदो आहे शादीशुदा नाहे घर वारो नाहे बचड़नि वारो नाहे मुंहिंजा करीम का काॾे वेंदो आहे मुंहिंजे करीम का फरमायो बिलाल सिधो मुंहिंजे बचड़ी फातिमा जे दरड़े ते वेंदो आहे दरड़े ते बीही करे अर्ज़ कंदो आहे ओ हसनैन करीमैन जी अम्मा जेको कमकार हुजे हुकुम कयो बिलाल हाज़िर आहे मुझे करीम आका जा परवाना गौर कयो उन बिलाल जे उन इश्क जे मथां उन बिलाल जे मोहब्बत जे मथां उन बिलाल जे प्यार जे मथां उन बिलाल जे इश्क खां बाद में वरी मुझे करीम मुस्तफा जे कर्म जे निगाह कयो जॾहिं रात मेराज जी कहिड़ी रात आहे मेराज जी रात मुझो करीम आका जीअं सुबुह थींदो आहे सहाबा त ॿिया बि वेठा मगर बिलाल खे मुंहिंजो करीम आका सॾड़ो कंदो आहे बिलाल जी मुंहिंजा करीम आका बिलाल ॻाल्हि ॿुधाए मुंहिंजा सुहिणा कहिड़ो अमल कंदो आहियां जो जन्नत में भी मां मुस्तफा तुझे पेरड़नि जा आवाज़ पियो ॿुधां गौर कर मुसलमान सहाबा वेठा आशिकनि खे मक़ाम मिलंदो आहे छो त दुनिया जे अंदरि हुस्न हलंदो आहे दुनिया जे अंदरि ताक़त हलंदी आहे दुनिया जे अंदरि दौलत हलंदी आहे दुनिया जे अंदरि अक़ुल हलंदो आहे दुनिया जे अंदरि रौब ताब हलंदो आहे मगर ख़ुदा ऐं मुस्तफा जे दरबार में इहो कुझु बि कोन हलंदो आहे ख़ुदा ऐं मुस्तफा जे दरबार में हलंदो आहे त हिन दिलड़ीअ जो सौदो हलंदो आहे छा तो कदे अंदाज़ो लगायो रात में राज जी अल्लाह ताला जिब्राइल के फरमायो जिब्राइल जी रब्बे जलील देर न कर मुझे पुनल के वठिया हां मुझा मौला बना तो छाते वठी अचा जन्नत मां बुराक काहे वन गौर कर मुसलमान जने सफर ला निकरबो सवारी उहा वठबिया जेका नहीं बुझे भली बुझे तेज बुझे कार तो कराची जिला उहा कंदे ताकीद कंदे मॉडल भी न हुजे टायर भी भला हुजन ड्राइवर भी भलो हुजे गौर कर अल्लाह जिब्राइल खे मोकिलियो जन्नत में मोकिलियो जिब्राइल जन्नत में वञ बुराक काहे वञ जन्नत में हिकिड़ो बुराक न हुयो 24,000 बुराक मौजूद हुया सभई हिक ॿिए खां वधीक चुस्त ऐं चौबंद हुया लेकिन गौर कर जिब्राइल जी निगाह कंहिं चुस्त चौबंद बुराक ते न पई आहे खणी जो निगाह करे हिकिड़ो कुंड में रोई रहियो आहे जेको कुंड में रोई रहियो आहे बिलाल जे निगाह जो मरकज़ बनियो आहे छो त अल्लाह जी रज़ा उन में आहे बिलाल जी निगाह उन ते पई आहे उन खां रोअण जो सबब पुछो आहे रोई छो थो उन जवाब ॾिनो जॾहिं खां ॿुधो आहे त महबूब जे लाइ रब्बुल आलमीन कंहिं बुराक जो इंतखाब कंदो
उन ॾींहं खां वठी जन्नत जे कंहिं बि शइ में मज़ो नथो अचे दिल जी तड़प ई तमन्ना है अल्लाह खां रोई दुआऊं घुरंदो आहियां ओ मुंहिंजा मौला उहो ॾींहुं कॾहिं ईंदो जॾहिं मुंहिंजो इंतखाब थींदो ऐं तुंहिंजो महबूब मूं ते पंहिंजा कदम रखंदो ओ मुस्लमान नमाज़ूं पढ़ी जन्नत ला रोज़ा रखी जन्नत ला हज करी जन्नत ला ख़ैरातूं करी जन्नत ला जन्नत में वञा जन्नत जा मज़ा वठां लेकिन जेके जन्नत में वेठा जंहिंखे ख़ुदा तौफ़ीक़ ॾींदो आहे उन्हनि खे ख़बर आहे जेको मुस्तफ़ा करीम जो शान सुञाणंदो आहे उन्हनि खे ख़बर आहे न जन्नत के गलियों में देखा मज़ा जो मोहम्मद के गलियों में देखा उन्हनि जी राति ॾींहं तमन्ना ई तड़प मुंहिंजा मौला जन्नत न उहो ॾींहुं कॾहिं ईंदो जॾहिं तुंहिंजो महबूब मुस्तफ़ा मां बुराक ते सवारी कंदो सोच मुंहिंजा दोस्त अज़ीज़ जन्नत में 24,000 बुराक मौजूद हुया मगर इंतखाब कंहिंजो थियो जो जेको रोई रहियो करीम मुस्तफ़ा जे दरबार में बेनियाद रब जे दरबार में उहो मक़बूल हूंदो आहे जेको अखियुनि मां सावण जो मींहुं वसाईंदो आहे अज़ीज़ाने मन ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ मुंहिंजो करीम मुस्तफ़ा मेराज तां मोटंदो आहे बिलाल खे सॾड़ो कंदो आहे बिलाल जी मुंहिंजा आका मां मुस्तफ़ा राति जन्नत जा सैर पे कया उन जन्नत जे सैरनि में तो बिलाल जे पेरनि जो आवाज़ जन्नत में पियो ॿुधां बिलाल ॾे ख़बर कहिड़ो अमल कंदो आहे बिलाल दे निहार निहार चवे तो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿियो त कुझु बि कोन कंदो रुॻी पुनल ते पियो दुरूद पढ़ंदो ओ मुंहिंजा महबूबा मां बिलाल खे वटि वियो चाहे ॿियो त कुझु बि कोन्हे बसि वुज़ू करे बरकातूं नफ़िल अदा कंदो बाक़ी पंहिंजे पीरीअ ते पियो दुरूद पढ़ंदो ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ वफ़ादार करीम मुस्तफ़ा दे निहार मुंहिंजे बेनियाज़ रब जे कुर्ब दे निहार जो अल्लाह जे ज़ात मुंहिंजे हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे ज़ात खे उते बि बिलाल जा आवाज़ ॿुधराया अज़ीज़ाने मन थोड़ो अञा अॻिते हल करीम मुस्तफ़ा जे कुर्बन ते निगाह कर शफ़क़त मुस्तफ़ा ते निगाह कर इश्क़े बिलाल ॾिठी उहो बिलाल जेको मके जे गलिन में केॾी महिल पत्थरनि ते सुम्हारियो वञे केॾी महिल टांडनि ते सुम्हारियो वञे लेकिन जिस्म जो अंगो अंग कटराइण लाइ तयार आहे पंहिंजो नालो मुंहिंजे मुस्तफ़ा जे ग़ुलामनि मां कटराइण लाइ तयार नाहे जॾहिं फतेह मक्का जो टाइम आयो मथां सोची त मुंहिंजो मुस्तफ़ा बेवफा वफ़ादारनि जो सरदार आहे निहार मुंहिंजा दोस्त अज़ीज़ फतेह मक्का जो टाइम आयो हज़ारनि जी जमायत मौजूद आहे मगर मुंहिंजे मुस्तफ़ा जी निगाह ॻोल्हे रही आहे सहाबा ॾिसी रहिया हबीब कंहिंखे ॻोल्हे रहिया सहाबा अॻिते वधिया अर्ज़ करण लाइ त मुंहिंजा महबूब कंहिंजी तलाश आहे मुंहिंजो मुस्तफ़ा फरमाईंदो आहे मुंहिंजो बिलाल काथे आहे मुंहिंजो बिलाल काथे आहे अज़ान जी महल थी चुकी आहे मुंहिंजो बिलाल काथे आहे सहाबा त केतिरा ई हुया हर हिक जी तमन्ना हुई इहा अज़मत मूंखे मिले इहो शान मूंखे मिले मुंहिंजे महबूब जी निगाह जो मर्कज़ मां बणिजा मगर मुंहिंजो मुस्तफ़ा करीम फरमाईंदो आहे बिलाल काथे आहे बदर जे मैदान में तीरनि जा घाव सहण वारो बिलाल काथे आहे
मदीने जे गलन में रोण वारो बिलाल काथे आ मके जे सरज़मीन ते पंहिंजे पुठनि खे टांगनि ते लेटाइण वारो बिलाल काथे आ बिलाल आयो मुझे करीम मुस्तफा फरमायो बिलाल जी मुझा का अज सभई हेठ वेठा अज तू हिन काबे जे छित ते चढ़ी अज़ान चो दुनिया के खबर पवे दुनिया के खबर पवे जेको अल्लाह ऐं मुस्तफा सां प्यार कंदो आ मुंहिंजो ख़ुदा उनखे काबे जे बि मथां बीहारे छॾींदो आ अज़ीज़ाने मन जेॾी महिल बिलाल खे मुझे करीमा का हुक्म फरमायो बिलाल ज़ारो कतार रोंदो आहे ज़ारो कतार रोंदो आहे बिलाल रोई चो थो ख़ुशीअ जो मक़ाम आहे बिलाल चवंदो आहे न ख़ुशीअ जा त लुड़क लाड़े रहियो हा केॾी महिल हेॾे थो ॾिसे केॾी महिल हेॾे थो ॾिसे छा थो ॾिसी ओ मुंहिंजा सुहिणा ॾिसां थो केॾी महिल हिन गलीअ में मूंखे किहलियो वेंदा हो केॾी महिल हिन गलीअ में मूंखे कुटींदा केॾी महिल मूंखे हिन गलीअ में ऊधो करे लटकायो वेंदो हो केॾी महिल को ॻाल्हाइण लाइ तयारु कोन हूंदो हो जब तक बिके न थिए कोई पूछता न था या रसूल अल्लाह तुमने खरीद कर आज अनमोल कर दिया ओ मुझा करीम आका जैसे महबूब जे तड़े ते न हुयुसि तेसी काई कीमत कान हुई अज मुझा मुस्तफा तो महबूब कुर्ब करे एजाज़ ता फरमायो आ वो बिलाल जने काबे जे छित में चढ़ंदो आ अज़ान जो हुक्म थींदो आ बिलाल अज़ान ॾे कॾहिं हेॾे ॾिसे कॾहिं हेॾे कॾहिं मशरक कॾहिं मग़रिब बिलाल काॾे थो ॾिसी या रसूल अल्लाह ॾिसां थो त ज़मीन ते हूंदो हुयुसि